बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं असीं मेहरान प्रेस क्लब जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं अॼु जी योम तहदीम के हवाले सां पुरअमन एहतजाज रैली मरकज़ विलायत अली पाकिस्तान सूबा सिंध क़िबला जानी साईं सरकार जे हुकूमत अॼु जे ॾींहं ते 7 शवाल योम तहदीम जे ॾियारे ते अॼु खां 100 साल पहिरियां आले सऊद जी गासिब ऐं जाबिर हुकूमत पंहिंजे कब्ज़े दौरान जन्नतुल माला जन्नतुल बकिया पाक साहिब फातिमत ज़हरा सलामुल आलिया ऐं 4 इमामनि जी या ठहियल रोज़ा ठहियल हुया उन्हनि खे ज़ुल्म ऐं जबर सां मिसमार कयो वियो। इन पुरदर्द अमल जी असीं भरपूर मज़म्मत कयूं था ऐं मज़ामत बि कंदासीं ऐं उनखां अलावा असीं प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान फॉरेनर मिनिस्टर ऑफ पाकिस्तान के ऐं इंसानी हुकूकनि जी जेके बि तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट था कयूं त आले सऊद ते इहो प्रेशराइज़ कयो वञे, उन्हनि जो अॻु मुतालबो रखियो वञे त जेके ज़ुल्म सां रोज़ा किराया विया आहिनि उहे ॿीहर फिलफोर तामीर कया वञनि ऐं उनखां अलावा उते जेके ज़ियारतुनि ते जेके पाबंदियूं आहिनि उहे पाबंदियूं ख़तमु कयूं वञनि। इन खां पोइ असांजो हीउ एहतजाज जारी ऐं सारी रहंदो। फरमान आहे त जंहिं धरती ते रहो जंहिं मटी ते रहो उन सां वफ़ादारी कयो। इन मौला जे फरमान तहत जेके ग्रीन पाकिस्तान जे नाले ते सिंध जे पाणी ते धाड़ो हयो पियो वञे, 6 कैनाल ठाहिया पिया वञनि, इन जी मरकज़ विलायत अली पाकिस्तान मुज़म्मत करे थी ऐं ज़रूरत पई त मज़ामत बि कंदासीं। इहो तमामु हिकिड़ो गैर इख़लाक़ी फ़ैसिलो आहे ऐं वफ़ाक़ खे इन फ़ैसिले ते सोचणु घुरिजे ऐं इन पंहिंजे फ़ैसिले खे वापसि करणु घुरिजे। महिरबानी।